कोटड़ी जे लेबर कॉलोनी में नौजवान नारी मुबैना तौर अगवा थी वही है। मसमात सुमेरा साफ़ नारो ताहींदे इल्ज़ाम है तो जवाबदार गुल मोहम्मद उर्फ जानी ऐं टिन अणसुञातल हथियारबंदन संदन घर में दाख़िल थी 15 वरनि जी धी इकरा के ज़बरदस्ती अगवा करे खणी विया। हुन चयो धी जे अगवा बाबत कोटड़ी साइट थाणे ते इतला ॾियण बावजूद पुलिस कख भञी बीणो नाहे कयो। ख़दशो आहे संदसि धी खे क़तल कयो वेंदो। हुन IG सिंध DIG हैदराबाद समेत ॿिनि वसवारनि खे अपील कंदे चयो आहे त संदसि धी खे बाज़ियाब कराए उन जी ज़िंदगी बचाई वञे। इंतहाई अहम ख़बर आहे कोटड़ी खां, जिते साइट थाणे जे हद मां नौजवान नारी मुबैना तौर अगवा थी वई। लेबर कॉलोनी वासिण मसमात सुमेरा ताहींदे इल्ज़ाम हयो आहे त गुज़िर राति देर सां जवाबदार गुल मोहम्मद उर्फ जानी ऐं संदसि टिन साथियुनि घर में दाख़िल थी हथियारनि जे ज़ोर ते नौजवान धी इकरा खे अगवा करे खणी विया। हुन चयो धी जे अगवा बाबति कोटड़ी साइट थाणे ते दाहण बावजूद पुलिस को तदारक नाहे कयो। खेसि ख़दशो आहे त जवाबदार संदसि धी खे क़तल करे छॾींदा। हुन IG सिंध DIG हैदराबाद समेत ॿिनि वसवारनि खे अपील कंदे चयो आहे त धी खे बाज़ियाब कराए उन जी ज़िंदगी बचाई वञे। HSTV न्यूज़ कोटड़ी।